दोस्तों सलाम वालेकुम। दोस्तों कई ॾींहंनि खां आउं मुख़्तलिफ़ शोबनि ते व्लॉग्स कंदो रहियो आहियां ऐं उन्हनि जे करे उन्हनि जी मसरूफ़ियत जे करे मुंहिंजी वणजारे जी डायरी जेका आहे उहा काफ़ी महीननि खां वठी विच में रहिजी वई हुई। सो अॼु आउं वणजारे जी डायरीअ जी क़िस्त नंबर 13 पेश करियां थो। इन में आउं ॾिसी कुझु बि नथो पढ़ां, बल्कि मूंखे जेको यादि आहे मां उन तरह सां ख़ुदि ई पेश करियां थो। हिन क़िस्त में आउं तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त मूं तइलीम जे सिलसिले में जिदोजहद कीअं शुरू कई। असल में मुंहिंजो हिकिड़ो इदारो हो इंडस पब्लिशर्स, जेको कराचीअ में आउं सदर में खोले उते वेहंदो हुउसि ऐं किताब छपींदो हुउसि ऐं उतां खां हिकु मैगज़ीन बि कढंदो हुउसि इंडस मैगज़ीन जे नाले सां, जेका 3 साल लगातार निकिती ऐं उहा अंग्रेज़ीअ में आउं कढंदो हुउसि ऐं गॾोगॾु काविश, अवामी आवाज़ ऐं मुख़्तलिफ़ सिंधी जे अख़बारुनि में कालम बि लिखंदो हुउसि ऐं कॾहिं कॾहिं अंग्रेज़ीअ में डॉन में बि लिखंदो हुउसि। उन जे दौरान मूंखे इहो महसूसु थियो त आउं जेको लिखां थो उहो केतिरा माण्हू पढ़नि था। मां अक्सर इन सोच में पइजी वेंदो हुउसि त जेको आउं लिखां थो उहो 5% त छा, मगर जेका असांजी आबादी आहे उन जे 2% ताईं बि नथो पहुचे। उन जी वजह छा आहे? पोइ मूं इहो सोचियो त इन जी वजह इहा आहे जो असांजो माण्हू एतिरो पढ़ियल लिखियल ई कोन्हे, त पोइ उन्हनि ताईं उहा ॻाल्हि कीअं पहुचंदी। यानी जॾहिं असांजो माण्हू 40% ॿुधायो वञे थो त हू पढ़ियल लिखियल आहे, पर ग्राउंड ते बेसिकली जॾहिं मूं ॾिठो त मूंखे ख़बर पई त असांजो माण्हू 25% बि पढ़ियल कोन्हे ऐं ख़ासि तौर ते बहिराड़ी जो माण्हू जेको आहे उहो तमामु घटि पढ़ियल आहे। बहिराड़ीअ में मर्द, औरतूं ऐं ॿार रुगो फ़सुलु कनि था ऐं किताब पढ़ण खां ऐं जेको आहे हिसाब किताब करण खां वांझियल आहिनि। सो उन करे मूं सोचियो त इन सिलसिले में हिकु तंज़ीम जोड़िजे ऐं तंज़ीम जोड़ण खां अॻु में मूं इहो सोचियो त छो न आउं बहिराड़ीअ में हिकिड़ो स्कूल खोलियां। त मूं ॻोठ जे कुझु माण्हुनि सां मशवरो कयो, या जेके तइलीम जे मामले में तइलीम जे इदारे में बीट ऑफिसर्स कमु कंदा हुआ असांजे हाला में, उन्हनि सां थोरो मूं मशवरो कयो त उन्हनि चयो त तव्हां हाला में कोई बि स्कूल एडॉप्ट करे सघो था। पर मूं चयो त न, आउं हाला में स्कूल एडॉप्ट कोन कंदुसि, मगर हाला जे पसगिरदाईअ में बहिराड़ीअ में जेके स्कूल आहिनि या बहिराड़ीअ में जेके ॻोठ आहिनि उन्हनि में किथे जेकर का गुंजाइश हुजे त आउं उते जे ॿारनि खे पढ़णु चाहियां थो जिन जो कोई बि कोन्हे हिन दुनिया में, जिन जो कोई बि कोन्हे ऐं जिन खे तइलीम जी का बि जेका आहे सा अवेयरनेस कान्हे, उनखे आगाही कान्हे त असांखे तइलीम हासिलु करणु घुरिजे ऐं नियाणियुनि खे ख़ासि तौर ते तइलीम जी आगाही कान्हे। त पोइ मूंखे कुझु दोस्त हिकु ॻोठ जेको असांजे हाला खां 2-2.5 किलोमीटर परे नंढो ॻोठ आहे पुनू जमाली, उते वठी विया, जिते जे पासे खां अॼु असांजो हिकिड़ो तमामु वॾो स्कूल आहे जेको मुंहिंजे मरहूम पुटु मोहम्मद अबड़ो मेमोरियल हाई स्कूल जे नाले सां आहे, जिते 250-300 ॿार पढ़नि था ऐं फ्री ट्रांसपोर्ट ॾिनी वञे थी, फ्री कंप्यूटर लैब ॾिनी वञे थी ऐं जेको आहे सो साइंस लैब आहे, स्पोर्ट्स ग्राउंड आहे ऐं तमामु घणियूं क़ाबिल औरतूं, क़ाबिल छोकिरियूं ऐं छोकिरा उते ॿारनि खे पढ़ाइनि था। ऐं उतां खां हाणे हिन वक़्तु ॿार जेको आहे सो पब्लिक हाई स्कूल हैदराबाद में स्कॉलरशिप हासिलु कनि था, अब्दुल कदीर ख़ान अकेडमी में स्कॉलरशिप हासिलु कनि था। पर इहा बाद जी अचीवमेंट आहे। आउं तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त मूं इहो कमु शुरू कीअं कयो। सो बहरहाल आउं उन स्कूल में वियुसि ऐं उते ॾिठुमि त ॿार जेके आहिनि से ॿुहारे सां पंहिंजो स्कूल खे साफ़ु करे रहिया आहिनि, बाल्टियूं भरे उहो स्कूल खे साफ़ु पिया कनि ऐं टीचर जेको आहे सो उन्हनि खे हिदायतूं ॾेई रहियो त हीअं साफ़ु करियो, हाणे हूअं साफ़ु करियो। मूंखे ॾाढो अफ़सोसु थियो ऐं अखियुनि मां लुड़क लही आया ऐं मूं सोचियो त ही ॿार छा स्कूल जे सफ़ाई जे लाइ पैदा थिया आहिनि ऐं हिननि जी ॿी कहिड़ी तइलीम आहे।
उते बेंचूं बि सही तरह सां रखियल कोन हुयूं ऐं पाणी जो निकाल बि सही तरह सां कोन हो। उहे बाल्टियूं बि हुननि कंहिं भरवारे नलके मां भराए उन्हनि खे उते मोकिलियूं हुयूं। पोइ उते जे उस्तादनि सां मूं मशवरो कयो त हिन स्कूल खे कीअं ठीकु कजे, बजाए इन जे जो मां उन्हनि खे को तकलीफ़ ॾियां या उन्हनि खे दड़का ॾियां, उन बजाए मां उन्हनि सां ख़ामोशी सां अमन सां आउं पेश आयुसि। ऐं इहा जेका मुंहिंजी पॉलिसी आहे, इहा आउं सॼी सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जिते बि ॻोठनि में तव्हां तइलीम जे लाइ वञो, जेकॾहिं तव्हां किथे बि को स्कूल खोलियो ऐं उन जा वॾेरा तव्हांजी मुखालफ़त कंदा, छो जो वॾेरा उन्हनि स्कूलनि में गोदाम खोले विहनि था ऐं उन्हनि स्कूलनि मां जेको चेयरमैन आहे सो SMC जा पैसा खाए थो ऐं उहे चाहिनि था त असांजा ॿार न पढ़नि। मगर जॾहिं तव्हां उन्हनि सां तमामु निमाणाई सां ऐं इन विज़न सां तव्हां उन्हनि सां पेश ईंदा कि हिन ॻोठ जी जेका एनवायरमेंट आहे उहा तव्हांखे अहिड़ी करणी आहे जो वॾेरो जेको अॼु चए थो त हीउ स्कूल आउं खोलणु कोन ॾींदुसि, उहो 8-10 सालनि जे अंदरि इहो चवे त हीउ स्कूल आउं बंदि थियणु कोन ॾींदुसि। अहिड़ा कई वाक़िया ऐं अहिड़ा कई स्कूल मूं खोलिया आहिनि जिन जे वॾेरनि अहिड़ियूं स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि। सो उहो स्कूल मूं जेको आहे एडॉप्ट जे लाइ सिंध एजुकेशन फाउंडेशन में दरख़्वास्त ॾिनी। मां अनीता ग़ुलाम अलीअ सां मिलणु वियुसि ऐं उनखे मूं कुझु पैसनि जो चेक ॾियण ते चाहियो त मां उनखे चयो त हीउ तव्हां जेको आहे सो तव्हांजे इदारे लाइ ॾियणु चाहियां थो। ऐं यकीननि हूअ हिकिड़ी तमामु ईमानदार औरत हुई। उन मूंखे चयो त तव्हां चेक मूंखे न ॾियो, तव्हां स्कूल पाण एडॉप्ट करियो ऐं तव्हां पाण वञी उन स्कूल जे ॿारनि खे किताब वठी ॾियो या उते को कमिरो ठारायो या उनखे कंप्यूटर वठी ॾियो या जेका बि तव्हां फैसिलिटी ॾियणु चाहियो था इन्हनि पैसनि मां तव्हां पंहिंजे हथ सां वञी ॾियो। पोइ मां पुनू जमाली स्कूल जे लाइ दरख़्वास्त ॾिनी ऐं उन स्कूल में जेको आहे सिर्फ़ु 2 कमरा हुआ ऐं उन मां हिकिड़ो ॿियो कमिरो ठारायो त जीअं ॿार जेके आहिनि से पहिरियों ॿियो टियों चौथों पढ़ी सघनि। ऐं उन में पाणी जी फैसिलिटी कान हुई, सो मूं उन में हिकिड़ो मोटर लॻारायो ऐं उन सोलर सिस्टम ते ऐं उहा पाणी जी फैसिलिटी जेका आहे सा उते त मिली, मगर उते जे साम्हूं वारी हिकिड़ी मस्जिद हुई उन में बि उहा मोटर पाइप लॻल हो त उहा मोटर पोइ उन वज़ू खाने में बि वेंदी हुई। उन वज़ू खाने जे माण्हुनि मूंखे चयो त हिन में नलकियूं लॻल न आहिनि त उहे बि तव्हां ठाराए ॾियो, त मां उन्हनि खे उहे बि ठाराए ॾिनियूं। ऐं कुझु सालनि खां पोइ मूंखे कंहिं दोस्त अची ॿुधायो हो त साईं हिते जिते तव्हां मोटर लॻाए ॾिनी हुई उते जे वज़ू खाने में ॻोठ जूं औरतूं अची कपिड़ा धोईंदियूं आहिनि। ऐं उहा अजीब ॻाल्हि हुई मुंहिंजे लाइ, छो जो मां त जेको आहे चाहियो थिए त स्कूल जा ॻोठ जा ॿार तइलीम हासिलु कनि ऐं जेका निमाज़ी आहिनि उन्हनि खे बि फैसिलिटी मिले। मगर बेसिकली थियो हीअं जो छाकाणि जो सॼे ॻोठ में पाणीअ जी फैसिलिटी कान हुई ऐं सिर्फ़ु इन स्कूल ऐं मस्जिद में उहा पाणीअ जी फैसिलिटी मिली त ॻोठ जूं औरतूं अची उते कपिड़ा धोईंदियूं हुयूं। ऐं जेको आहे कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो त उहे तव्हांखे दुआऊं कनि थियूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजो इहो त शऊरी तौर ते इहो सबबु कोन हो उहो पाणी जी फैसिलिटी ॾियण जी, पर उहे ॻोठ जी औरतुनि खे उहा पाणी जी फैसिलिटी बि मिली। त बहरहाल इतां खां मूं इहा शुरूआति कई त तइलीम में आहिस्ते आहिस्ते कीअं दाख़िलु थिजे। पोइ उहो स्कूल त हलंदो रहियो ऐं जेके उस्ताद उते पढ़ाईंदा हुआ उहे मुंहिंजी इहा जेका आहे सा निमाणाई ऐं मुंहिंजी इहा वाबस्तगी ॾिसी करे उहे बि मूंसां ताउन करणु लॻा। स्कूल हलण जे दौरान मूं हिकिड़ो कमु कयो, उहो इहो कयो त मूं उन जे पसगिरदाईअ में जेके बि ॻोठ हुआ, उते गामू जड़ आहे, उते फरीद खान खोखर आहे, उते शकल चांडियो आहे, उते जेको आहे वली मोहम्मद निज़ामाणी आहे, इहे कई ॻोठ घटि में घटि 14 ॻोठ उन पटीअ ते आहिनि। उन्हनि 14 ॻोठनि में जेके बि ॿार हुआ मूं हिकिड़ो फार्म जेको आहे सो प्रोड्यूस कयो हो। उन फार्म ते उन ॿारनि जी लिस्ट ठाहिणु शुरू कई ऐं हिकिड़े उस्ताद खे 3000 रुपया पर मंथ ऐं कुझु पैसा उनखे पर फार्म ऐं उनखे ॾींदो हुउसि। ऐं उनखे मूं इहो चयो त हिन फार्म ते उन्हनि सभिनी ॿारनि जा नाला लिखी उन्हनि जो सॼी डेटा भरे ॾियो मूंखे, जेके ॿार स्कूल नथा वञनि हिन सॼी एरिया में। ऐं उहा डेटा असां कलेक्ट करणु शुरू कईसीं, जेके 4-5 हज़ार ॿार
मुख़्तलिफ़ स्कूलनि मां हाला जे टहलके मां मूं वटि जमा थी विया। इहा 2005 या 6 जी ॻाल्हि आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु उहे 5000 ॿार इंडस एजुकेशन फाउंडेशन जे स्कूलनि में वञनि था। जो मूं वटि हिन वक़्तु 33 स्कूल आहिनि जेके आउं हींअर हलायां थो। त मूं इहा शुरूआति जॾहिं कई त इलाही मूंखे मोटिवेशन मिली ऐं इलाही मुंहिंजे रूह खे थोरी घणी फ्रेशनेस मिली ऐं रूह मुंहिंजो ख़ुशि थींदो हो ऐं आउं सम्झां थो त इंसान जी ज़िंदगी जेका आहे उहा जिस्म जी ख़ुशीअ सां तइल्लुक़ घटि थी रखे बल्कि रूह जी ख़ुशीअ सां वधीक तइल्लुक़ रखे थी। मतिलबु जेके इंसान जूं जिस्मानी ख़्वाहिशूं आहिनि यानी खाधो खाइण जी ख़्वाहिश या जिन्सी हम बिस्तरी करण जी ख़्वाहिश या घुमण फिरण जी ख़्वाहिश या ॿारनि खे ग्रो करण जी ख़्वाहिश, इहे सभु जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे तॾहिं ई सुठे नमूने सां इंसान उन्हनि मां लाभ हासिल करे थो या उन्हनि मां तस्कीन हासिल करे थो जॾहिं हुन जो रूह उन शइ में मिलियल आहे। जेकॾहिं को बि अमल इंसान करे थो उन अमल जे दौरान उन जो रूह उन में मिलियल नाहे मगर का नुक़सानी ख़्वाहिश उन ते हावी आहे त पोइ उहो जेको अमल आहे उहो उन जे लाइ का बि मना नथो रखे। ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा कई वाक़िया आहिनि जेके आउं आहिस्ते आहिस्ते ॿुधाईंदुसि। जीअं जीअं मूंखे मौक़ो मिलंदो वेंदो तीअं आउं ॿुधाईंदो वेंदुसि त जिन जॻहियुनि ते मूं बदनुवानियूं कयूं आहिनि पंहिंजे जिस्मानी नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे हासिल करण लाइ, उहे बदनुवानियूं न सिर्फ़ु मूंखे वापसि थी मिलियूं आहिनि मगर मुंहिंजे जिस्म खे ऐं मुंहिंजे रूह खे ऐं मुंहिंजी मईशियत खे बि हुन नुक़सानु पहुचायो आहे। सो इन जे करे इहो लाज़मी आहे त जेको बि माण्हू कमु करे उहो पाक ऐं पवित्र हुजे। सो इहा ख़्वाहिश जेका आहे सिंध में तइलीम वापराइण जी ऐं तइलीम खे आम करण जी ऐं 100 सैकड़ो तइलीम करण जी जेका मुंहिंजी ख़्वाहिश आहे उहा पाक ऐं पवित्र आहे। इहा 2005 ऐं 6 जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ 3-4 सालनि जे अंदरि 2009 में आउं बर्तानिया अची वियुसि। असांजी इमिग्रेशन थी वई, उन जा ॿिया कई मसइला हुआ जिन जे करे इमिग्रेशन थी, मुंहिंजी नौकिरीअ जा कुझु मसइला हुआ ऐं मां जापान इंटरनेशनल कोऑपरेशन एजेंसीअ में हुउसि। उहो हिकिड़ो अलॻि सिलसिलो आहे, उहो हिन मौज़ूअ सां तइल्लुक़ उन जो न आहे, उहो मां अलॻि सां बयानु कंदुसि। पर आउं बर्तानिया अची वियुसि 2009 में ऐं पर इहो ख़्वाबु मुंहिंजे ज़हन में मुंहिंजे रूह जे पस मंज़र में इहो ख़्वाबु हलंदो रहियो। ऐं सची ॻाल्हि आहे त अॼु 2025 आहे, 2025 पूरो थियण वारो आहे, पर इहो ख़्वाबु मुंहिंजे ज़हन में हलंदो रहे थो। जेके बि मुदब्बिर, दानिश्वर, सहाफ़ी, सियासतदान या कामोरा सिंध खां हिते अचनि था, आउं उन्हनि सभिनी सां मिलंदो आहियां ऐं उन्हनि सभिनी सां कचहरियूं कंदो आहियां ऐं उन्हनि जी जेतिरी महिमान नवाज़ी थी सघंदी आहे ओतिरी कंदो आहियां, मगर मां उन्हनि सां पंहिंजो इहो ख़्वाबु ज़रूर बि सलींदो आहियां त सिंध जे हर ॿार खे स्कूल वञणु घुरिजे। ऐं उन जे लाइ मां एतिरनि सभिनी माण्हुनि खे माना जोड़ण जी कोशिशि करे रहियो आहियां, जंहिंमें भले कामोरा हुजनि या सियासतदान हुजनि या फ़ौजी हुजनि। उन्हनि सभिनी खे आउं इहा ॻाल्हि ॿुधाइण जी कोशिशि करे रहियो आहियां त जेकॾहिं तव्हां पंहिंजी क़ौम खे तइलीम जे तरफ़ न वठी वेंदा त इहा क़ौम पोइते थींदी वेंदी, अॻिते कान थींदी। इहो सॼी दुनिया जे क़ौमुनि जो मिसाल आहे। हिन वक़्तु दुनिया जेका बि तरक़ी करे पई उहा फ़क़ति तइलीम जे करे पई ऐं जेके बि दुनिया में आइडियाज़ डेवलप थियनि पिया उहा हुननि जे क़ौम में तइलीम वापराइण जे करे थियनि पिया। त असांजी क़ौम इन सिलसिले में पोइते आहे ऐं जेके माण्हू इहो सम्झनि था त असां पंहिंजा घर ठाहे, असां पंहिंजा बंगला ठाहे, असां पंहिंजूं मिल्कियतूं ठाहे ऐं इन्हनि ॿारनि जे मासूम ॿारनि जे हक़ ते धाड़ो हणी ही मिल्कियतूं ठाहियूं पिया त हू इन ख़ुशफ़हमीअ में आहिनि त हू शाहूकार थियनि पिया, पर हुननि खे इहो ॼाणणु घुरिजे त हू शाहूकार कोन पिया थियनि, हू ग़रीब पिया थियनि। आउं हुननि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त हू ग़रीब पिया थियनि ऐं ग़रीब खां ग़रीब तर थी मरंदा, छो जो हुननि जी जेका पसगिरदाई आहे उहा बंगलनि में त ज़रूरु आहे मगर हुननि जा ज़हन ख़ाली आहिनि ऐं हुननि जो नस्ल ख़ाली ज़हन सां उभरंदो ऐं ख़ाली ज़हन सां जेको नस्ल उभरंदो उहो या त दहशतगर्द थींदो या त फ़क़ीर थींदो या पैनू थींदो
या को धाड़ेल थींदो या जेको बि हुनखे जुर्म साम्हूं नज़र ईंदो उहो जुर्म हू उन वक़्तु कंदो। सो उन जे करे इहो ख़्वाबु पोयां 20 सालनि खां आउं खणी हलंदो रहां थो ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि सां उनजो मशवरो कंदो रहां थो। शाल मुंहिंजी ज़िंदगीअ में इहो ख़्वाबु साबिया थिए। बहरहाल त आउं जॾहिं हिते आयुसि लंडन में 2010 में मुंहिंजो बाबा ऐं बि मुंहिंजे घर आयल हो घुमण जे लाइ, नसीरुद्दीन अबड़ो, रिटायर्ड सेशन जज। ऐं जॾहिं हू असांजे घर आयल हो त अधी हिना जेका डॉक्टर खलीक सिद्दीकीअ जी धीउ आहे उहा ऐं उनजी माउ बि हिते लंडन में रहियल हुआ ऐं उन्हनि सां असांजा फैमिली टर्म्स आहिनि। उन्हनि खे असां घर ते दावत कईसीं लंडन में ऐं हू जॾहिं असांजे घर आया त मूं उन्हनि खे पंहिंजा कुझु किताब, मुंहिंजो हिकिड़ो किताबु आहे उन वक़्त जो जेके छपियल हुआ, हिकु काइर जो मौत जंहिंमें कहाणियूं ऐं नॉवलेट आहे, ऐं ॿियो मुंहिंजो किताबु ॿिए दर्जे जी ज़िंदगी जेको कालमनि ऐं जेको आहे सो मज़ूननि जो गुटको आहे, ऐं ॿियो मुंहिंजो किताबु जेको आहे नॉर्वे जे बारे में अंग्रेज़ी में हो, द लैंड ऑफ मिडनाइट सन। मां उन्हनि खे तोहफ़े तौरु किताब वञण महिल ॾिना। अदी हिना जेको आहे उहा डॉक्टर नज़ीर ॾहर जेको सिंध डॉक्टर्स एसोसिएशन जो उन वक़्तु सदर हो, उनखे उहे किताब वञी ॾिना ऐं उनखे वञी हुन इहो चयो त तव्हां छो ख़ामोश हिते वेठा आहियो, तव्हां घणेई हथ पेर पिया हणो, अदा अमीर खे घुरायो, उहो तव्हांखे वॾो कमु करे ॾेखारींदो। बहरहाल उहो छंछरु जो ॾींहुं हो ऐं हू शाम जो असांजे घरां विया ऐं आचर जे ॾींहुं मंझंदि जो 1 बजे अदा नज़ीर मूंखे फ़ोन कई। मूंखे चयईं त अॼु असांजी सिंध डॉक्टर्स एसोसिएशन जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जी मीटिंग आहे ऐं तव्हां जेको आहे सो उन में अचो। मूं चयोमांसि साईं केॾी महिल मीटिंग आहे? चईं 1:30 बजे मीटिंग आहे। मूं चयोमांसि साईं हा हींअर त 1 थियो आहे ऐं 1:30 बजे तव्हांजी मीटिंग आहे त मां कीअं अचां? चईं बसि तव्हां अचो। मूं सोचियो अलाए कहिड़ी मूंखे ग़ाइबाना छिक महसूसु थी जो हितां खां वॾी का तहरीक शुरू थियणी हुई। वाक़ई उन ॾींहं खां मुंहिंजी तइलीम जी तहरीक शुरू थी ऐं मां 1:30 बजे उन जे मीटिंग जेका हुई उन में वियुसि ऐं उन में तमामु ई पुरखुलूस ऐं मोहबत करण वारा दोस्त वेठा हुआ, जंहिंमें साईं ज़िया शेख, साईं शाहबुद्दीन कलोड़ो, मरहूम डॉक्टर मंज़ूर मेमण, तैयब मेमण ऐं जेको आहे अफ़ज़ल शेख, ॿिया बि कुझु दोस्त उन मीटिंग में हुआ ऐं मूंखे उन्हनि तमामु सुठे नमूने सां अदरबा कयो ऐं मां उन्हनि खे ॾिठो त हू कुझु स्कूलनि जे लाइ, मां सिंध में कुझु स्कूलनि जे लाइ फंड्स जमा करे रहिया हुआ ऐं स्कूलनि जे लाइ इमदाद जे लाइ चई रहिया हुआ ऐं कुझु दोस्तनि को के स्कूल हुते एडॉप्ट बि कया हुआ सिंध में ऐं हलाए रहिया हुआ। त मूंखे हिकिड़ो आइडिया आयो, मां उन्हनि खे चयो त साईं तव्हांजा ऐं मुंहिंजा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि उहे मिलनि था। तव्हां बि स्कूल सिंध में तइलीम लाइ कमु करणु था चाहियो ऐं आऊं बि जेको आहे सो स्कूलनि में तइलीम जे लाइ कमु करणु थो चाहियां, त असां ॿिन्ही जा ऑब्जेक्टिव मिलनि था, अचो त गॾिजी कमु करियूं, मूंखे बि कुझु स्कूल जेको आहे एस्टेब्लिश करणा आहिनि। त तैयब साहिबु जेको उनजो सेक्रेटरी हो उन वक़्तु उन चयो साईं पैसा किथे आहिनि? पैसा आहिनि कोन, किथां असां जेको आहे सो ॾियूं? अॻु में ई हिकिड़ा स्कूल असां हलायूं पिया, उन्हनि जे लाइ असां ॾाढी मुश्किल में आहियूं, त असां किथां को जेको आहे माना को 500 ॾे, को 1000 ॾे, ईअं करे असां स्कूल तमीर कराईंदा आहियूं, वरी टीचर्स जूं सैलरीज़ बि ॾियूं, त वरी जेको आहे सो हुते जा माना टॉयलेट्स बि ठारायूं ऐं फर्नीचर बि वठी ॾियूं ऐं सभु कुझु जेको आहे सो असां खां अॻु में ई असां वटि कोन्हनि, तव्हांजे स्कूलनि जे लाइ असां किथां आणींदासीं पैसा? मूं चयोमांसि पैसा जेके आहिनि उहे तव्हां कोन मूंखे ॾींदव, मूं वटि कुझु आइडियाज़ आहिनि, असां पैसा उन्हनि मां जनरेट कंदासीं। त हुन चयो त कहिड़ा तव्हां वटि आइडियाज़ आहिनि? मूं चयोमांसि मूं वटि इहो आइडिया आहे त असां सॼे लंडन में हिकिड़ा चैरिटी बॉक्सिस था रखायूं ऐं उन्हनि चैरिटी बॉक्सिस मां जेका रक़म ईंदी उहा रक़म तव्हां मूंखे ॾिजो, तव्हां उन मां स्कूल वञी खोलींदुसि। त चयूं त कीअं चैरिटी बॉक्सिस रखंदासीं? मूं चयोमांसि मां चैरिटी बॉक्सिस जो हिकिड़ो सैंपल ठाहे तव्हांखे ॾियां थो, उहो सैंपल तव्हां अप्रूव करियो, पोइ चैरिटी बॉक्सिस रखाइणु मुंहिंजो कमु आहे लंडन में ऐं उन मां कलेक्शन करणु बि मुंहिंजो कमु आहे। छो जो यूके में जॾहिं बि कोई चैरिटी बॉक्स कंहिं जॻह ते रखिबो आहे, कंहिं दुकान ते या कंहिं रेलवे स्टेशन ते या कंहिं सुपर स्टोर ते, त
त या कंहिं मनी एक्सचेंज ते या कंहिं होटल में त उते लाज़मी आहे त उहा चैरिटी रजिस्टर्ड हुजे ऐं उहा चैरिटी जेका हुई सिंध डॉक्टर्स एसोसिएशन उहा हिकिड़ी रजिस्टर्ड चैरिटी आहे ऐं पोयां 40 सालनि खां तमामु वॾो सुठो कमु करे रही आहे। उन्हनि मूंखे चयोसीं ठीकु आहे भले तव्हां चैरिटी बॉक्स सैंपल खणी अचो। मां ॿिए दफ़े पंहिंजे ख़र्च मां चैरिटी बॉक्स ठाराया, उनजो बैनर डिज़ाइन कयो, उन ते लिखियो त डोनेट फॉर 1000 स्कूल्स इन पाकिस्तान, मतिलबु सिंध जे बदिरां मूं पाकिस्तान लिखियो ऐं जेको आहे सो उहो सॼो ठाहे हुननि जे ॾाढो पेश कयो। हुननि चयो यार हीअ त तमामु ज़बरदस्त आहे ऐं सभिनी चयो त इहो बॉक्सिस आहे, हिकिड़ो बॉक्स मूंखे बि ॾियो, आउं पंहिंजे घर में रखंदुसि, आउं हुन में कॉइन्स विझंदुसि। ऐं कंहिं चयो त साईं मुंहिंजी फार्मेसी आहे मां हुन में रखंदुसि, कंहिं चयो त साईं मां जेको आहे सो सर्जरी में रखंदुसि, कंहिं चयो त साईं मूंखे ॾियो, मुंहिंजे भरिसां दुकानदार आहे वीचारा दोस्त आहिनि उन्हनि खे रखाए छॾींदुसि। बहरहाल ईअं करे असां 15-20 खनि चैरिटी बॉक्सिस हुननि अप्रूव कया। मां 15-20 बॉक्सिस उहे बि पंहिंजे माना हणा वणा पैसा ॾेई उहे बॉक्सिस तयारु कराया ऐं हिननि दोस्तनि खे बि ॾिना। पोइ हिननि जी इजाज़त सां मूं शहर में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखाया। बहरहाल रखाया, मगर फ़िलहाल उन्हनि मां को ख़ासि उपत कान पई थी। शुरूअ में महीनो 2 महीना जेको आहे सो 10 पाउंड के 20 पाउंड के ईअं मतिलबु फिनांस थींदी रही। पोइ आउं हिकिड़े दुकान ते एज़ अ सेल्समैन कमु कंदो हुउसि। उहो दुकानु जेको आहे सो हो त सोविनियर्स जो, पर गॾोगॾु उहो मनी एक्सचेंज बि हो। उनजो जेको मनी एक्सचेंज जो जेको मालिक हो उहो सुठो माण्हू हो ऐं ॾाढो सुठो बहितरीनु माना हिकिड़ो नेक इंसानु हो, निमाज़ी माण्हू हो, सोमालिया जो हो। ऐं सोमालिया जा जेके माण्हू आहिनि उहे घणा मज़हबी हूंदा आहिनि ऐं नेक हूंदा आहिनि। त मां उनखे चयो त साईं हीअ मां स्कूलनि जो कमु पियो करियां पाकिस्तान में, तव्हां जेकॾहिं मूंखे पंहिंजे मनी एक्सचेंजिस ते हीअ चैरिटी बॉक्स रखणु ॾियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। उन चयो त तव्हां कहिड़ो सबूत आहे त तव्हां चैरिटी रजिस्टर्ड चैरिटी जो तव्हांखे इजाज़त आहे? मूं चयोमांसि सबूत मां तव्हांखे ॾेई सघां थो। ऐं पोइ मां सिंध डॉक्टर्स एसोसिएशन खां उनखे लेटर वठी ॾिनो त मां उन्हनि जी एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो मेंबर आहियां, मूंखे इजाज़त आहे त आउं उहे रखी सघां थो। पोइ हुन उहे बॉक्सिस हुन जा 7 खनि मनी एक्सचेंजिस आहिनि लंडन में। हिकिड़ो पेडिंगटन ते आहे, हिकिड़ो 7 सिस्टर ते आहे, त हिकिड़ो कोई जेको आहे सो ब्रिक्सटन में आहे, त हिकिड़ो नॉर्थ लंडन में आहे, त हिकिड़ो साउथ में। हुन जा काफ़ी पैसे वारो माण्हू आहे। हुन जा टर्कीअ में बि मनी एक्सचेंजिस आहिनि, दुबई में बि आहिनि, तमामु वॾो कारोबार हुनजो आहे। हुन मूंखे चयो यार मूंखे कोई एहसासु कोन्हे, तव्हां भले मुंहिंजे एक्सचेंजिस ते वञी रखो। पोइ मूं उन्हनि बॉक्सिस खे हेठां खां खोर लॻाए ऐं उन्हनि ते वञी उहे बॉक्सिस रखिया। बहरहाल नियत साफ़ मंज़िल आसान, मुंहिंजी नज़र हिननि में हूंदी हुई ऐं आउं हर महीने बॉक्सिस खे खोलण लाइ, छो जो हुन में हिकिड़ो तालो लॻल हूंदो हो, उन्हनि खे खोलण जे लाइ हर महीने लंडन जे नॉर्थ खां साउथ ताईं ऐं ईस्ट खां वेस्ट ताईं आउं ट्रेन में चढ़ी, ट्यूब जे ट्रेन में, हिते अंडरग्राउंड ट्रेन हले थी, उन में चढ़ी करे आउं उहे बॉक्सिस खोलणु वेंदो हुउसि इन उमेद सां त अलाह करे त को पैसो निकिरे जो असां हुते तइलीम में कुझु खोलियूं, को स्कूल खोलियूं, का ऑफिस खोलियूं, को ॿारनि खे जेको आहे फ़रोग़ ॾियण जे लाइ, ख़ासि तौर ते प्राइमरी तइलीम जेका ॻोठनि में ॿार हासिलु कनि था त उहे हाई स्कूल न वञी सघंदा हुआ। ऐं मूंखे इहो ई अफ़सोस हूंदो हो त ॿार जेके 5 दर्जे ताईं पढ़नि था, उन 5 दर्जे वारी तइलीम बि असां वटि ग़ैर मयारी आहे ऐं उहा बि जेको आहे सो ख़ाली ईअं चइजे त बसि रुॻो कागज़ी तौर ते हले थी ऐं उतां खां ॿार उते ई पोइ वरी खेतनि में हली वञनि था। त आउं चवंदो हुउसि त जेके ॿार पढ़णु चाहिनि था उन्हनि खे ट्रांसपोर्ट जी फैसिलिटी ॾिजे त जीअं उहे वरी जेको आहे सो ट्रांसपोर्ट ते चढ़ी हाला हाई स्कूल में अचनि ऐं पोइ जीअं हुननि जी तइलीम बरक़रार थी सघे। त बहरहाल उहो हिकिड़े ॾींहुं रमज़ान जो महीनो हो, हिकिड़े ॾींहुं असांजे चैरिटी बॉक्सिस मां उन वक़्तु 1000 पाउंड निकिरी आया ऐं उहे जेके आहिनि से मतिलबु काफ़ी सुठो अमाउंट थी वियो। मूंखे यादि कोन्हे उन वक़्तु पाउंड जी वैल्यू छा हुई, पर मुंहिंजे ख़्याल में त 2.5 लख खनि उहे थिया थे। पोइ मूं सिंध डॉक्टर्स एसोसिएशन खां इजाज़त वठी उन्हनि 2.5 लखनि मां हाला में ऑफिस वञी खोली, जंहिंमें कंप्यूटर्स वग़ैरह रखिया ऐं फर्नीचर वरितो ऐं ऑफिस जो रेंट ते हिकिड़ी ऑफिस वरिती ऐं उते हिकिड़ो मैनेजर रखियो
जेका मुंहिंजी डेटाबेस सिस्टम हली रही हुई 2005-06 खां वठी उहे जेके 5000 ॿार जंहिंजा मूं फार्म भरिया हुआ उन्हनि जी मूं सोचियो त हिते बाक़ाइदा कंप्यूटर ते उन्हनि जी जेका डेटाबेस सिस्टम जो एस्टेब्लिश कजे। कंप्यूटर लाज़मी आहे ज़िंदगीअ में को बि कमु करण लाइ। उहो मूं उते खोलियो हुननि जी इजाज़त सां। पोइ मूं उते वञी ॾिठो त असुलु ॻाल्हि छा आहे। मूं चयो त यार हीअ प्राइमरी खां जेको आहे हुननि जी तइलीम थियणु घुरिजे, हाई स्कूल हुननि खे अचणु घुरिजे। इहा त शुरूआति हुई, मगर अॼु अल्हम्दुलिल्लाह हालात इलाइक़े में 4 यूनियन काउंसिल आहिनि। हर यूनियन काउंसिल में 40-45 ॻोठ आहिनि ऐं हर यूनियन काउंसिल में मुंहिंजो हिकिड़ो हाई स्कूल आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन जी मदद सां मूं हर यूनियन काउंसिल में हिकिड़ो हाई स्कूल खोलियो आहे, यानी जिते को बि ॿार जेकॾहिं तइलीम हासिल करणु चाहे त हू हाई स्कूल जी तइलीम आराम सां हासिल करे सघे थो। ऐं उन्हनि चइनी हाई स्कूलनि में असांजी फ्री ट्रांसपोर्ट सर्विस हले थी, जेका उन्हनि ॿारनि खे घरां खणी स्कूल पहुचाए थी, वरी स्कूल मां खणी घर पहुचाए थी। ऐं इहे जेके स्कूल आहिनि उहे असां पोयनि 10 सालनि में इस्टेब्लिश कया आहिनि। यानी मुंहिंजो इहो जेको ख़्वाबु हो त हिकिड़े ई तइलके में, जंहिं तइलके मां आउं पैदा थियो आहियां, जीअं चवंदा आहिनि त चैरिटी बिगिन्स एट होम, त मुंहिंजो घर जिते आउं पैदा थियुसि ऐं वॾो थियुसि उहो हो। हिन वक़्तु आउं जेको आहे सिंध खे रुॻो पंहिंजो घर नथो सम्झां। हाणे मां सम्झां थो त हीअ सॼी भूमि ई असांजी धरती आहे। हिन सॼी भूमि जा जेके मसइला आहिनि उहे हिक ॿिए सां लॻा पियल आहिनि। रुॻो सिंध जा मसइला, सिंधी माण्हुनि जा मसइला ई असांजा मसइला कोन्हनि। ऐं सिंधी माण्हुनि जा मसइला सियासी तौर ते बलूचिस्तान सां बि ॻंढियल आहिनि, इंडिया सां बि ॻंढियल आहिनि, अमरीका ऐं बर्तानिया ऐं यूरोप सां बि ॻंढियल आहिनि। इन जे करे हाणे सॼी भूमि असांजी थी वई आहे। ऐं मां 15 सालनि खां हिते बर्तानिया में रहां थो, तंहिं करे जेके बर्तानिया जे माण्हुनि जा मसइला आहिनि उहे बि मुंहिंजी धरतीअ जा मसइला आहिनि। मां हिन खे बि पंहिंजी धरती सम्झां थो। तंहिंजे करे हाणे आउं इहो क्लेम न कंदो आहियां त आउं सिंध ॼाओ आहियां ऐं सिर्फ़ु सिंधियुनि जे लाइ जीआं थो। हाणे मां चवंदो आहियां त हीअ सॼी भूमि मुंहिंजी माउ आहे। त बहरहाल पोइ उहा जॾहिं असां ऑफिस खोलीसीं, पोइ उते इहो मसइलो ॾिठोसीं, त पोइ मूं वरी सिंध डॉक्टर्स एसोसिएशन जे दोस्तनि खे चयो त तव्हां मूंखे जेको आहे सो हिकिड़ी गाॾी वठी ॾियो, जंहिंका असां पिक एंड ड्रॉप सर्विस हलायूं। ऐं ॻोठनि मां हिकिड़ो ॻोठु आहे उते सुखियो मीरजत, उतां खां असां ॿारनि खे घटि में घटि खणी स्कूल ताईं पहुचायूं। उन्हनि ॿारनि में छोकिरनि जी शिफ्ट असां अलॻि हलाईसीं ऐं छोकिरियुनि जी शिफ्ट असां अलॻि हलाईसीं। ऐं हाला में जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त हाला में गर्ल्स हाई स्कूल अलॻि आहे, जिते 2-2.5 हज़ार छोकिरियूं हींअर पढ़नि थियूं। ऐं हाई स्कूल बॉइज़ हाई स्कूल अलॻि आहे, जिते मुंहिंजे ख़्याल में 9,000 या 10,000 खनि शागिर्द पढ़नि था। उते असां ॻोठनि जे ॿारनि खे पिक एंड ड्रॉप सर्विस ॾेई इहा सेकेंडरी तइलीम जी शुरूआति कईसीं। ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते आउं जॾहिं बि पाकिस्तान वेंदो आहियां, 15 साल थी विया आहिनि, ऐं जॾहिं बि पाकिस्तान वेंदो आहियां 40-45 ॾींहं आउं उते हूंदो आहियां। मगर उन्हनि मां मुंहिंजा 30-35 ॾींहं ॻोठनि में गुज़रंदा आहिनि। ऐं ॻोठनि जे स्कूलनि में आउं सर्वे कंदो आहियां, उते जे मसइलनि ते गूढ़ो अभ्यास कंदो आहियां त हिननि जे मसइलनि खे कीअं हल कजे ऐं एक्चुअल मसइला छा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि आउं कई वीडियोज़ में चई चुको आहियां त असांजे तइलीम खाते जा जेके प्लान्स आहिनि या जेके उन्हनि जा मनसूबा आहिनि, जेके ज़ाहिर बजट ते हूंदा आहिनि, उन्हनि जा जेके मनसूबा आहिनि उहे ज़मीनी हक़ाइक़ ते मुनसिर न आहिनि। उहे जेके आहिनि से सिर्फ़ु कागज़ी हक़ाइक़ ते मुनसिर आहिनि। ऐं जंहिंजे करे पोयां 40 सालनि खां जॾहिं खां वठी इहे तइलीम खे आउं ॾिसंदो पियो अचां, 1970 खां वठी, तंहिंजे करे उहा तइलीम जी सूरत हाल रोज़ बरोज़ घटिजंदी पई वञे। अॼु खां 2 साल अॻु में 2022 में जेको आहे सो तइलीम जे वज़ीर चयो त हिन वक़्तु 6 मिलियन आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन आहिनि, यानी 60 लख। ऐं हींअर लास्ट ईयर जॾहिं आउं उते वियोसि त हुन पंहिंजे वात सां चयो त हींअर जेके आहिनि से 7.5 मिलियन स्कूल जेके ॿार जेके आहिनि से आउट ऑफ स्कूल आहिनि। दैट मीन्स 75 लख ॿार। तव्हां सोचियो त जेके मुल्क तरक़ी करे चुका आहिनि, हिन मुल्क सां थोरो भेटे था ॾिसूं, जिते आउं रहां थो, उते हिकु बि ॿारु आउट ऑफ स्कूल नथो थी सघे। उते अॼु बि प्राइम मिनिस्टर तक़रीर कई आहे, उन चयो त बेस्ट स्टार्ट ऑफ लाइफ इज़ द लाइफ ऑफ अ चाइल्ड।
जेको ॿार पंहिंजी हाणे ज़िंदगी शुरू करे रहियो आहे असांजो सभु कुझु उन जे हवाले आहे, छो जो असां त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुका आहियूं। असांखे जेको माइटनि या असांखे जेको माहौल ॾिनो, जेको स्कूल जे उस्तादनि ॾिनो, उन्हनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि असांखे बहितरीनु तइलीम ॾिनी, मुंहिंजे माइटनि ऐं मुंहिंजे उस्तादनि ऐं मुंहिंजे दोस्तनि ऐं मुंहिंजे अदबी दोस्तनि ऐं मुंहिंजे सियासी कारकुननि दोस्तनि, सभिनी मूंखे सुठी तइलीम ॾिनी। मगर हाणे मुंहिंजो कमु छा आहे, जेको ॿारु मुंहिंजी उन एज में आहे, जितां खां मूं अदब पढ़ियो, जितां खां मूं तइलीम हासिलु कई, मैथ्स ऐं केमिस्ट्री ऐं बायोलॉजी ऐं फिज़िक्स पढ़ी, हाणे असांजो कमु आहे उन्हनि ॿारनि खे उहा तइलीम ॾियूं। त उहे जेके ॿार आहिनि उहे हिन वक़्तु 75 लख ॿार सिंध जा स्कूल खां ॿाहिरि वेठा आहिनि, विच मीन्स उहे जेके आहिनि से ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में मुब्तला थी था, त उन्हनि खे असां बचाए सघूं था। मगर जेकॾहिं को ख़्वाबु हुजे त, जंहिंजो को ख़्वाबु कोन्हे उहो कुझु नथो करे सघे। जंहिंजे अंदर में जंहिंजो जेको विज़न आहे, जीअं मूं चयो त इंसान जी जेका ज़ाहिरी शिकिल आहे उनजी का हैसियत कान्हे। रोनाल्ड रेगन ट्रक हलाईंदो हो, हुन ज़हन में छा हो का ख़बर कान हुई ऐं हू सदर थी वियो। जिमी कार्टर शिप जो कैडेट हो, ख़बर न हुई हुनजे ज़हन में छा हो ऐं हू मुल्क जो सदर थी वियो। अहिड़ा कई माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ तबक़नि मां गुज़री ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पहुता। मगर मां इन ॻाल्हि ते अलॻि सां हिकिड़ो वीलॉग कंदुसि त लीडरशिप छा आहे ऐं शोहरत छा आहे। लीडरशिप उहा न आहे जेको हिकिड़ो उहिदो हासिलु करे थो। उहिदो हासिलु करणु लीडरशिप न आहे। उहिदो हासिलु करे उनखे यूटिलाइज़ करे अवाम में तब्दीली आणणु, तबक़नि जी तब्दीली आणणु लीडरशिप आहे, या सोच जी तब्दीली आणणु लीडरशिप आहे। त आउं सिंध में चवंदो आहियां त सिंध में वॾे में वॾा लीडर ॿ आहिनि, हिकिड़ो अलामा आया काज़ी, ॿियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। इहे ॿ लीडर हुआ छो जो उन्हनि अवाम में तब्दीली आणण जे लाइ जिदोजहद पे कई। हू कंहिं जॻह ते कोन पहुता। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो थी ज़ाहिर आहे हू प्राइम मिनिस्टर त थियो, पर बहरहाल हुन जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाहे पाकिस्तान ते हिकिड़ो वॾो अहसान कयो। त ख़ैर असां पंहिंजे मौज़ू खां ॿिए पासे पिया वञूं। मां उहा हुतां खां ॻाल्हि शुरू करियां थो जितां खां उहा तइलीम जी जिदोजहद हली पए। त उते पोइ गाॾी वठण जे लाइ हाला जे इन्हनि ॿारनि लाइ गाॾी वठण लाइ मूं सिंध डॉक्टर्स एसोसिएशन जे एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ में इहा गुज़ारिश रखी ऐं हुननि मूंखे 4000 पाउंड डोनेट कया, जंहिं मां ज़ाहिर डोनेट करण वारा मोस्टली ज़िया शेख ऐं मंज़ूर मेमण ऐं नज़ीर डर ऐं अफ़ज़ल शेख ऐं शाहबुद्दीन कलोड़ो हुआ। इहे तमामु वॾा मुख़लिस इंसान हुआ जिन उहे डोनेट कया ऐं असां गाॾी वरितीसीं ऐं असां पिक एंड ड्रॉप सर्विस हलाईसीं इन्हनि ॿारनि जे लाइ। उनखां पोइ इहा डेटा जेका आहे उहा आउं ठाहींदो रहियुसि। उनखां पोइ उन्हनि सालनि जे दौरान हिते माना यूके में मुंहिंजो विचूं नंबर पुटु मोहम्मद अबड़ो उहो ब्रेन हेमरेज जे करे गुज़ारे वियो ऐं मां उन तकलीफ़ में हुउसि ऐं उन 1.5 साल हू अस्पताल में रहियो। उन जी भोगनाउनि में हुउसि। मुंहिंजी सॼी फैमिली ऐं मुंहिंजो सॼो घर जेको आहे उहो डिस्टर्ब हो ऐं उन जे बावजूदि बि इहो ख़्वाबु जेको आहे ॿारनि जी तइलीम जो ख़्वाबु उहो मुंहिंजे ज़हन जे पस मंज़र में हलंदो रहंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं उहो जॾहिं गुज़ारे वियो त इत्तेफ़ाक़ सां हिकिड़ी का ईमेल आई हुई। उन में अदी नाहिद शाह हुई, अदा नज़ीर डहर हो ऐं तैयब हो ऐं ॿिया एग्ज़ीक्यूटिव कमेटी जा मेंबर हुआ। ईअं ॻाल्हि पई हली स्कूलनि जी। त मां उन स्कूलनि माना एॾी ॾुख में हुउसि जो उन ईमेल जे जवाब में मूं लिखियो त मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे ऐं मां हिन मीटिंग में अटेंड नथो करे सघां। उन ते हुननि इलाही अफ़सोस जो इज़हार कयो ऐं पोइ अदा नज़ीर नाहिद शाह खे चयो त अमीर अबड़ो तव्हांखे ॾियूं था, सुठो माण्हू आहे, हिन सां तव्हां गॾु कमु करियो। मां उते पाकिस्तान वियुसि। इहे ॿ तमामु वॾियूं मुख़लिस ऐं बहितरीनु कामोर औरतूं आहिनि, अदी नाहिद शाह ऐं शीरीन आरेजो।
उहे मूंसां हिकिड़े क्लिफ्टन में कंहिं जॻह ते मिलियूं। उन वक़्तु हालांकि कामली शाह चीफ मिनिस्टर हो, पर तॾहिं बि नाहिद शाह शायदि का पोस्टिंग हुनखे न हुई ऐं शीन नाले जो एडिशनल सेक्रेटरी हुई शायदि। उन्हनि सां या सलाम दुआ थी ऐं मां उन्हनि खे चयो त मां ही स्कूल तइलीम जे सिलसिले में अॻिते अचणु चाहियां थो। ऐं कुझु वक़्त खां पोइ वरी आउं हिते अञा सहमत में आयुसि। 1-2 साल 3 साल थी विया मुंहिंजे पुट खे गुज़ारे विए ऐं इहा स्कूलनि जी इहा जेका पिक एंड ड्रॉप सर्विस आहे उहा त हलंदी रही ऐं मुंहिंजो डेटाबेस सिस्टम वग़ैरह आहे उहो हलंदो रहियो। पर पोइ वरी कंहिं ॾींहुं मूंखे मुंहिंजे ॿारनि जे मामे डॉक्टर अलीगुल मूंखे दुकान ते बीठे और ॿुधायो त नाहिद शाह जेको आहे सो सिंध एजुकेशन फाउंडेशन जी डायरेक्टर जनरल थी आहे। तो इहा ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मूं चयो त यार इन सां त गॾु कमु करे सघिजे थो। ऐं पोइ मां हुनखे हिकिड़ी लंबी ईमेल लिखी, उन में मूं हुनखे पंहिंजा ख़्वाब लिखिया ऐं मां हुनखे लिखियो, हालांकि हूअ त ख़ुदि ई वॾी कमिटेड औरत आहे, माना आउं त हुनजे आॾो कुझु बि न आहियां। ऐं हूअ हिकिड़ी तमामु वॾी सम्झू ऐं हिकिड़ी पढ़ियलु लिखियलु ऐं हू हिकिड़ी हुन तमामु घणो कमु कयो आहे सिंध जे हर माना खाते में, ख़ासि तौर ते फाइनेंस में। त पोइ वरी एजुकेशन में बि हुननि जी तमामु घणी माना सिंध एजुकेशन फाउंडेशन खे ठाहिण में ऐं उन में मिडिल स्कूल्स जो जेको प्रोजेक्ट डेवलप करण में सॼो उनजो ब्रेन आहे। सो उनखे मूं इहो लिखियो ऐं हुन चयो त पोइ तव्हां अचो, असां तव्हांखे सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल ॾींदासीं। पोइ मूं चयो त ठीकु आहे। ऐं जेको आहे सो उते वियुसि पाकिस्तान, ऐं पाकिस्तान में वञी हुननि जा जेके फॉर्म वग़ैरह थींदा आहिनि उहे फॉर्म भरे मां अॼु नाहिद खे पेश कया। पोइ उन चयो त ठीकु आहे, पोइ असां हिननि खे प्रोसेस करियूं था। उन में हुन चयो त तव्हांखे असां 14 जेके आहिनि से स्कूल ॾियूं था। ठीकु आहे, मूं चयो भले जेतिरा बि ॾियो असां हलाईंदासीं, कुझु प्राइमरी ऐं कुझु सेकेंडरी। पोइ 5 प्राइमरी स्कूल त हुन उते ई मूंखे ॾेई छॾिया ऐं हुन चयो त गवर्नमेंट जूं बिल्डिंग्स आहिनि, उन्हनि खे असां सेक्रेटरीट खां हुनजी अप्रूवल वठी तव्हांजे हवाले कंदासीं। उहे त मूंखे उते ई ॾेई छॾिया। पर हाई स्कूल्स जे लाइ चई त तव्हां सजेस्ट कयो। पोइ हाई स्कूल्स लाइ मूंखे 4 तहलका हुआ, और तहलके में 4 यूनियन काउंसिल हुयूं, ईअं त 6 यूनियन काउंसिल आहिनि, पर 4 मूंखे चई त तव्हांखे ॾींदासीं। पोइ हिकिड़ो त मूंखे प्लाट खपंदो हो, त मां वरी द अनवर अरबाब उते जो बहितरीनु असांजो भाउ आहे मुंहिंजो वॾो, उनजी ज़मीन आहे, त मां उनखे चयो त तव्हां महिरबानी करे मूंखे को प्लाट ॾियो, त मतिलबु कोई बिल्डिंग मूंखे का ॾियो जंहिंजो आउं किरायो तव्हांखे ॾींदुसि, छो मां स्कूल खोलणु थो चाहियां। पोइ अदा अनवर मूंखे चयो त किराए जी बिल्डिंग तोखे छाजे लाइ ॾियां, तूं अचु त मां तोखे प्लाट थो ॾियां। सो आउं हिकिड़े ॾींहुं वियुसि उते, हुनजी ज़मीन 500 एकड़ ज़मीन आहे शायदि हुनजी पंहिंजी, उहा जेका आहे सा हुन मूंखे मेन रोड ते ॾेखारी ऐं मूंखे हीअं करे चईं त हीउ जेको सॼो प्लाट पियो आहे इन मां जेको वणे सो खण। वाह साईं वाह, छा त भाग खुली पिया, इन इलाइक़े जे ॿारनि जा भाग खुलिया। ऐं हुन मूंखे चयो एकड़ चई, 2 एकड़ चई, जेके चई तूं खण। त मूं हुनखे चयो मूंखे एकड़ जी ज़रूरत न आहे, 1000 गज़ जो प्लाट काफ़ी आहे, मूंखे हाई स्कूल ठाराइणो आहे। पोइ हुन उहो प्लाट मूंखे ॾिनो ऐं पोइ मूं उते ॻाल्हि बि फिरी वई हालात हल्के में, त वरी जेके ॾाहिरी आहिनि, जेको आहे आचर ॾाहिरी, उन मूंखे अची जेको रिक्वेस्ट कई ऑफिस में त आउं तव्हांखे हितां खां प्लाट ॾियां थो, तव्हां असांजे ॻोठ में हाई स्कूल ठारायो, छो जो ॻोठनि में प्राइमरी स्कूल त आहिनि पर हाई स्कूल कोन्हनि। मूं चयोमांसि ठीकु आहे साईं, तव्हांजो नालो खणूं था। पोइ हुन उहा प्लाट ॾिनो ऐं हुन प्लाट ते फ़िलहालु त ॾिनई, बाद में वरी पोइ पैसा क्लेम कया हुनजे साले। बहरहाल उहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे। कई वॾेरनि मूंखे तइलीम खे फ़रोग़ ॾियण में इलाही मदद कई आहे, पर पोइ वरी जॾहिं हू स्कूल हलनि था तॾहिं हू वॾेरा सम्झनि था त ही NGOs जेके आहिनि से हिननि स्कूलनि मां घणियूं कमाइनि थियूं, तंहिंजे करे हू सम्झनि था त असांखे हिन मां शेयर मिलणु घुरिजे। पोइ वरी हू स्कूल बंदि करे असांखे ब्लैकमेल कंदा आहिनि। पर मुंहिंजो एटीट्यूड उन्हनि सभिनी वॾेरनि सां इहो ई आहे त तव्हां छा बि चओ, मुंहिंजी नज़र ऐं मुंहिंजो टारगेट सिंध जा ॿार आहिनि, उहे स्कूल वेंदा, तव्हां भले मूंखे जेको वणे सो करियो। पोइ आऊं वरी इहे स्कूल सजेस्ट करे
ऐं जेको आहे सो वरी लंडन हलियो आयुसि रोज़गार जे सिलसिले में। त हिकिड़े ॾींहुं अदी नाहिद मूंखे ईमेल कई त कुझु टेक्निकल मसइला थी पिया आहिनि, उन्हनि खे हल करण जे लाइ जेके तव्हांखे हाई स्कूल ॾियणा आहिनि तव्हांखे अचिणो पवंदो। मूं चयोमांसि त बिल्कुलु आउं अची सघां थो, तव्हां जॾहिं चओ। चई तव्हां जॾहिं अची सघो। मूं चयो मां सुभाणे सुबुह जो अची सघां थो। चई पोइ ठीकु आहे भले, बहरहाल कुझु वक़्त खां पोइ हुन ईमेल जो जवाबु ॾिनो ऐं मां ॿिए ॾींहुं सुबुह जो सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ऑफिस में सुबुह जो 9 बजे पहुची वियुसि। हिते मंझंदि जा 2 थिया हुआ जो हुनजी ईमेल आई ऐं मां उन ई वक़्तु लोन खणी टिकट वरिती ऐं उते पहुतुसि त मूंखे अदी नाहिद ऐं ॿियो जेको हुनजो स्टाफ हो, जेके हुनजा प्रोग्राम डायरेक्टर्स हुआ, उहे सभु ॾिसी हैरान थी विया। हुनजो साईं तव्हां कल्ह शाम जो निकिता आहियो, सुबुह जो हिते पहुची विया आहियो। त मुंहिंजो जज़्बो उन वक़्तु एतिरी त उरूज ते हूंदो हो जो मूं उन्हनि खे चयो त आउं तइलीम जे लाइ, सिंध जे तइलीम लाइ आउं कुझु बि करे सघां थो। बहरहाल पोइ हुन चयो तव्हां स्कूलनि ते हथु रखो। अदी नाहिद मूंखे चयो आउं उहो तव्हांखे स्कूल ॾींदुसि। पोइ उहे 4 स्कूल मूंखे उहे बि ॾिना ऐं असां उहे एस्टेब्लिश कयासीं। त बहरहाल हीअ कहाणी जो हिकु हिसो हीअ तव्हांखे हींअर मूं ॿुधायो आहे। ॿियो हिसो वरी आउं ॿी क़िस्त में ॿुधाईंदुसि, छो जो तइलीम जे सिलसिले में जिन माण्हुनि सां ऐं जिन मसइलनि सां मूं माना निबेरियो आहे उहे ॿुधाइणु ज़रूरी आहिनि। त आउं वरी ॿी क़िस्त में हितां खां शुरू करे तव्हांखे ॿुधाईंदुसि।